जी नाज़रीन, असां हिन वक़्तु ठटे जी तारीख़ी बादशाही मस्जिद शाहजहां में मौजूद आहियूं ऐं हीअ बादशाही मस्जिद में तव्हां मुंहिंजे अख में ॾिसी रहिया हूंदा त हीअ जेके फुआरा आहिनि हिते ॿारड़ा जेके वेंदी रहिया आहिनि, इहो कुदरती पाणी कोन्हे पर उन सां गॾोगॾु हीअ बरसाती पाणी आहे ऐं बरसाति जे पाणी जे हुजण जे करे हिन वक़्तु ठटो शहर न रुॻो ठटो शहर पर सॼी शाहजहां मस्जिद में पाणी दाख़िल थी वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु रोड रस्ता पुर पाणी हेठि अची विया आहिनि। शाही बाज़ार मुकमल तौर ते पाणी हेठि आहे ऐं समूरो हिन वक़्तु कार वहिंवार जेको आहे जेको गैर मामूल मुताबिक़ हली त न रहियो आहे पर उन सां गॾोगॾु 70 सैकड़ो कारोबार जेको ठटे शहर जो हिन वक़्तु बंदि आहे। ज़िले अंदर जी सूरत हाल जेका ॾाढी बरसाति पवण जे करे हिन वक़्तु पाणी जी सूरत हाल जे हवाले सां ज़िले इंतिज़ामिया ऐं हितां जी चूंडियल इंतिज़ामिया जेका आहे उन जे पारां कंहिं क़िस्म जी तहरीक न वठण जे करे ठटो ज़िलो हिन वक़्तु जेको आहे बरसाति सबबु शदीद जेको आहे परेशानियुनि खे मोड़ ॾिनो आहे। हिते गाज़ी ईंदा आहिनि इमाम बारगाह ते, हिते का बि जॻह न आहे जे ॿार बचो लेडीज़ न्याणी सियाणी हली सघे। तव्हां पाण ॾिसी सघो था इमाम बारगाह सॼो ॿुॾो पियो असांजो। असां तमामु सुठनि माण्हुनि खे चयो आहे न को असांजो कमु थो थिए न को कुझु थिए थो। काफ़ी माण्हू आया आहिनि, SP जहिड़ा माण्हू आया आहिनि, ॾिसी विया आहिनि पर असांजो कुझु बि नथो थिए। बरसाति जे हालात सां ईअं आहे त सुबुह खां असीं आयासीं कारोबार खोलण जे हिसाब सां असां ॾिठो त बरसाति कीचड़ इलाही जे करे असां कारोबार बंदि रखियो ऐं नंढड़ा बचा ॿार सभु पाणी गंदगाई जे करे सभु ॿार हलनि पिया ऐं न लाइट आहे न ॿियो आहे त असांजी गटर लाइनूं बंदि आहिनि, असांजे पाणी आहे सो उते ई बीठो आहे ऐं नंढड़ा बचा उन में बीमार थी वेंदा ऐं पाणी जे महिरबानी करे गटर लाइन मेन असांजी घुमण जी शइ मस्जिद आहे शाहजहां। नंढड़ा बचा ईंदा आहिनि घुमणु, गंदे पाणी में घुमनि पिया, न लेना न पाणी जे करे निकाल कनि। असांजो गटर लेन ॾिसो अची पाणी मेनल बीठो आहे। कारोबार सभु बंदि लॻा पिया आहिनि, रोड रस्ता जेका आहिनि सभु तव्हां रोड रस्ता ॾिसो पिया सभु पाणी लॻा पिया आहिनि। हीअ शाहजहां मस्जिद तारीख़ी मस्जिद आहे, को क़दमी मस्जिद आहे, हिते तक़रीबन 400 साल पुरानी मस्जिद आहे पर हिते का बि माना मुताज़ न आहे। तव्हां ॾिसो त गटर ले पाणी ॿारी सभु अंदरि पिया वञनि, नंढड़ा ॿार हिते बीमार थी पवंदा विझनि पिया। असीं महिरबानी करे सादक साहिब खे ऐं सभिनि खे चऊं था हीअ पुरानी क़दमी मस्जिद आहे, महिरबानी करे बाबा हेॾा थोरो ख़्यालु कंदा ऐं नज़र रखंदा आहियूं। ठटे शहर जो हाल इहो ॾिसो पिया, हे नालियूं भरियूं आहिनि, गटर सॼा घरनि में पाणी, सॼा घरनि में घर सॼा भरिजी चट थी विया आहिनि पाणी में। कॾहिं पाणी बेज़ार थी पिया आहियूं। हीअ हालत लॻी पई आहे ठटे शहर जी। तव्हां पाण ॾिसो रोड रस्ता सॼा पाणी, घर पाणी, नालियूं पाणी, छा करे सघूं असीं। पीअण जो पाणी बि 5 ॾींहं 8 ॾींहं कोन्हे। बरसाति खे तक़रीबन 24 कलाक थी विया आहिनि, मुसलसल लाॻीतो वसे पई ऐं कचे वारा इलाइक़ा ऐं शहर जो तमामु वॾो हिसो पाणी हेठि आहे ऐं इंतिज़ामिया बि जेको आहे सो किथे को ॾिसण में कोन पई अचे। बहरहाल बरसाति बि तमामु घणी आहे।